चवे थो त नतीजे इश्क अरबीअ जो त कलमे जो पढ़णो कहिड़ो अड़े नथी सिक जे मदीने जी त काबे ॾे वञणो कहिड़ो इश्क दरिया मोहब्बत दे विच थी मर्दाना तरिजे हू जिथे लहर गजब दिया ठाठा कदम उठाई धरिए हूँ ओ झड़ झंग बलाए मेले वे को वेख न डरिए हूँ नाम फकीर तड़ा थींदा हजरत बहू जड़ा विच तलब दे मरिए हूँ चवे थो त केडो भी कमीनो मुनाफिक कुर्ब दे तहि मौन अल्लाह जो शक अरे इन्ही अखा भलो अक जो सेके रखजे सूरत अल्लाह उहे आने नतने असा के ओ नहीं दुखी अडी हुन गुजरे तकीदे तनकान जन सारू हर हान से वादी कर वेझड़ा जे वास्ते हजरत सखी सुल्तान बाऊद फरमाए पियो आशिक सोई हकीकी जहड़ा कतल माशूक दे मन्ने हूँ इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े सही तलवारा खन्ने हूँ जित बलवे के राज माही दे लगे उसे बनने हूँ पर सच्चा इश्क हुसैन अली दा हजरत बाहू सिर नेवे राज न फन्ने हूँ बुखारी जे शरह में इमाम करमानी लिखियो लिखे तो इन्नी ला उरीदुल मदीनत बिदून रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वला अतहम्मल मकाम रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खालियन अनहु हजरत बिलाल तो जवे पे तो यार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाए मुझो मदीने में जी नथो लगे मुझी मदीने में दिल नथी लगे मां मदीने में कौन रहंदुसे पर मदीने जे साईं जे ज़ात बाबर का जो जड़ी मल विसाल मुबारक थी वियो एरे तवज्जो कर हाने वठी तो हलाए इश्क जे जान में हेरे हेरे ख्यालो थई हाय हाय समुंड जे विच सीर में वठी तो हलाए काथे कुंड में तो हली लाए है पो मर या अल्लाह अल्लाह हाँ यार हाँ यार सुल्तान बाहू तो फरमा बदा इश्क दरिया मोहब्बत दे विच इश्क दरिया मोहब्बत दे विच थी मर्दाना तरिजे हूँ जिथे लहर गजब दिया ठाठा कदम उठाई धरिए हूँ ओ झड़ झंग बलाए मेले वे को वेख न डरिए हूँ नाम फकीर तड़ा थींदा हजरत बहू जड़ा विच तलब दे मरिए हूँ वाह सही वाह अफसोस बुजुर्गो इन गाल जो धोते पे तो पे डाढ़िया सुभान अल्लाह चवन दा डाढ़ने वाला सुभान अल्लाह न था चवन आओ भेड़ा बड़ी साड़ जी बीमारी थव मुलो मारे छड़ियो ॾाढी ॿुधाई काथे वञी आयो अथई अरे मवाली मवालिया साठा दो मुल्लो मुले साठा दो नथा ॻाल्हायो चोर चोर साठा दो मवाली ज्वारी ज्वारी साठा दो भेड़ा जिन सखे भी लजायो गया
हेई मां के डाडन कूड़न बाहर निकल करे चवंदा रे से असा के सुभान अल्लाह जे से बकी पांजा बेटा आई चुप कयूं हाने मां उनन के करो जवाब दिया सोना सदको वञाए पेट तऊं हां सुभान अल्लाह हाने पो हे जो को मजला कयो हाने पो को आयो मैं पो आइंदा वरी पो बिस्मिल्लाह हाने चवण ता सैयदन जो को न मोटाइंदुसे ता जा उम्मत ने कई करबला ता मसा कयो करबला मां पढ़ण जे दादा है पर हाने सिर थो वजे पियो हाने आई है त न कयो नी बाका साईं दी हाने सैयद हाँ इहो को साईं वडे जी बस फरमाइश बुधायो हाने वधीक तंग न कयो माखे छा कयूं असां जे लाइ भी बाया ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह जो कल इहो चयो न त माखे नातियूं भी याद है आला हजरत पढ़ंदो या बेटा ये जो रिसालो भी एड़ो जो हिक हिक बैत में जो ये दिल में आशिकन के घिरी पवंदो आ पर दुश्मन आहिनि अड़े ॾिठी कुरान जो कसम सुनी पढ़णी कोन ईंदो अथनि मिड़ई 5-8 बैत पढ़ियूं 5000 वठियूं दावतनि को हलिया वेंदा आहिनि छा कयूं इन बाहि सां भी क़िबला मोह ॾियणो ये आने मुझी तकीर तू सुबाने ने के बुधा साथ माके जवाब जन वायदो आ त मा कंडियारे में वरी वायदते नहीं सुभान अल्लाह दलायो छो न था शाबाश जड़ी मल मदीने वाले साईं जो विसाल मुबारक थी वियो त सही बुखारी के शरह में इमाम करमानी लिखियो आ लिखे तो इन्नी ला उरीदुल मदीनत बिदून रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वला अतहम्मल मकाम रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खालियन अनहु हजरत बिलाल तो जबे पे तो यार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाए मुझो मदीने में जी नथो लगे मुझी मदीने में दिल नथी लगे मां मदीने में कौन रह दुसे मां तवा को साखते पुछा थो ता छा हजरत बिलाल के मदीने मुनव्वरा जी फजीलतुन जी खबर कान हुई नबी को कोन बुधो आई त मदीने जी मिट्टी भी शफा है आई मदीने जे मानन सा जेको ऊंचाईंदो इए गरी वेंदो जी लूण पानी में गरी वजे वडो शान आ मदीने जो मदीने वारे जो तू तो चवे थो त मां मौलवी था आलिम था काजी था फाजुल था मुफ्ती था फलाण था मगर आशिकन चो त न मोहम्मद मुस्तफा जे दरसंदो गोलो गदागर कर नथो चाहा त को औलिया आलिम या तवंगर कर न घुरजे जाए जन्नत जी न घुरजे हौज आई कौसर ओए इश्क मुस्तफा सुभान अल्लाह बड़े आशिक तवाजे इश्क के सलामा चवे थो त न घुरजे जाए जन्नत जी न घुरजे हौज आई कौसर फकत ज़ियारत सुहणे सरदार जी मूले मुकर्रर कर वाह आमीन वाह सही वाह पो पछाड़िए में चई त नथो चाहा कलंदर कर वाह वाह सही वाह नथो चाहा कलंदर कर नथो चाहा सिकंदर कर पर सनाई के सनागर आई नबी जे दर जो नौकर कर हां यार हाथ मथे करे सुभान अल्लाह न चाहिए हाने एलाज कराया थी हाने वरी एड़ो तो शेर बुधाया जो पाणी जणई तो सुभान अल्लाह चवंदे चवे थो त नथी जे इश्क अरबी जो त कलमे जो पढ़ण कहिड़ो वाह वाह हदायत आलम सा सुभान अल्लाह इश्क यो थी सोना चवे थो त नथी जे इश्क अरबी जो त कलमे जो पढ़ण कहिड़ो अड़े नथी सिक जे मदीने जी त काबे दे वञण कहिड़ो वाह वाह
तू आलिम बा अमल आही तू साहब वा शरीयत जो पर नथी जे हुब हबी बनजी त शरीयत ते हलणो कहिड़ो हाँ तू सही सूफी बा सफा आही तू साहब वा तरीक़त जो पर नथी जज्बो मोहब्बत जो त तस्बीह ते ॻणणो कहिड़ो हाँ हाँ वाह जी वो तो चवे त तू मजनू जे मिसल शैदा शफी जे शौक में थी वञ अरे फिदा थी दर मोहम्मद जे बिए दर ते रुलणो कहिड़ो वाह वाह वो चए त नबी जे नात में बेशक अनीसा शेर चवंदो कर बिना उल्फत मोहम्मद जे लिखणो कहिड़ो पढ़णो कहिड़ो है वाह सही वाह वाह हजार लफ्ज़ क्या बात है वाह सही वाह हाणे इहे एॾा आशिक इहे सभु मुश्किल मुशरिक ऐं बिदअती ऐं जहन्नमी थिया बाक़ी तव्हां थोरो मुल्ला वेदो बेशता ॾे छो हरू भरू छिता थिया क़यामत जे ॾियारे कल्होड़ा फोटनि सां हाणी ड्राए विझनि तूं हल त सही तू भली 100 साल जी इबादत कर हिनने रोज़े वारे जी दरवाजे जी जेका जुर्गो गुलामी ॾिनी आहे न क़यामत जे ॾियारे इहे जन्नत जा मालिक हूंदई बराबर सही बराबर बेशक बिलाल बिलाल तोखे मदीनो न थो वणे चई बस मदीनो हाणे मांजे दिल ते नाहे मांजी जी मदीने सां नथो लगे ऐं न वरी मां में इहा सघ है ताकत है जो मां इन्हनि खाली जाइन खे ॾिसी सघां जाते मुंहिंजा हुजूर बीहंदा सुभान अल्लाह बेटा ये फरमायो त अंगण उहे ई पर जत न ॾिसां जूई में ओता को ओठन जो सोझम सभोई अखड़ियों रोई मागुन हारे मोटियूं हजरत अबू बकर सिद्दीक के दी खबर पवई बिलाल के चई त खबरदार कुछ होश कर तोके उवाई साजी अजान जी ड्यूटी ॾियणी आ जेका रसूलुल्लाह जे ज़ाहिर जिंदगी में दींदे हे छा तो चवंदो मते मदीने में मां न रहंदो सो मदीने सां दिल नथी लगे जेको जवाब दिनो बिलाल हजरत अबू बकर सिद्दीक के चवेस तो या अबू बकर इन कुलता इन्नमा इश्तरैतनी ले नफ्सिका फअमसिकी व इन कुलता इन्नमा इश्तरैतनी लिल्लाह फदअनी अबू बकर गाल बुध जे कने तो माके पांजे लाए खरीद कयो वाद भली माके रोके छडे पर जे अल्लाह जे रजा जे खातर माके खरीद कयो हुई त मुके मुझे हालत छडे दे मां मदीने में न रहा वाह 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 जो जवाब कनिया बुखारी कुरान जो कसमाद मदीनो छड़ियो हलियो शाम जे मुल्क में वनी रहो हलब में महीनो गुजरिस 2 महीना गुजरिस 3 महीना गुजरी विया 4 महीना गुजरी विया 5 महीना गुजरी विया 6 महीना गुजरी विया वनेस पई इश्क जी बाह वधंदी 4 महीनन में वरी ख्वाब में भी नबी ज़ियारत न करायस औ तो एकले ॾियारे दर्द मोदाह करई चवई त अल्लाह उहे आन न तने असा के ओ नहीं हे हे अल्लाह उहे आने नतने असा के ओ नहीं दुखी अडी हुन गुजरे तकी दे तनकान जन सा रूह रहान से वादी कर वेझड़ा अरे जड़ी बल जो दर्द मोदाह करे सुमो तो मदीने वालो मथो अचे बीठो सदके मत मथे करो सुभान अल्लाह बिल्कुल महबूब सुभान अल्लाह
पान मथो अचे बीठस पान फरमायो त मा हाज़िल जुफ़वत या बिलाल अमा अल्लख अन तज़ूरनी या बिलाल 6 महीना गुजरी विया थी मां सां मिलण माडे अचण छॾे ॾिनो थी बिलाल छा तुंहिंजो दिल तुंहिंजो जीउ मूडे अचण जे लाइ नथो चाहे नथो घुरे जेड़ी मल जो मदीने वारे साईं ज़ियारत कराए इहे लफ़्ज़ मुबारक चई असां तो आशिक भगो हाय वाह सही वाह गलाए ॾिसी न कयो जड़ी मल मदीने शरीफ में अचे पादो त महबूब जे मज़ार मुबारक जे मथा अचे इहे पियो चवेसि जहिड़े जाग ते ज़ाहिरी ज़िंदगी में ॻाल्हाइबो आहे ए जो रात मांखे चई अचे त छो नथो मां ॾे अचे मां आयो आहियां त हाणे मां सां मिल त सही न वरी मदीने पाक जे माण्हुनि को पुछंदो वधे त मदीने वारो तव्हां साईं काथे ॾिठो अरे ये चढ़िया हा नबी जे इश्क में छा बिलाल खे ख़बर कान हुई त मदीने वारो साईं विसाल मुबारक करे वियो आहे बिलाल सियाणो थियो मदीने जा साईं जन्नत जा मालिक वञी थिया आहिनि बेहोश थी किरी पियो असाबन सगोरन टंगो टाली करे खणी करे मस्जिद नबवी जे कंहिं कोने में विहारियुसि होश जेड़ी मल आयुसि चौधारी असहाबी के गॾु थिया मदीने जे शहर जे माण्हुनि खे ख़बर पइजी वई अचे बिलाल जे ॾिसण जे वास्ते मिलण जे वास्ते आया हज़रत बिलाल खे चवण लॻा त बिलाल ॻाल्हि ॿुधी थी अॼु त अल्लाह जो नालो थी असांखे अज़ान तूं ॿुधाए अज मदीने वाले साईं जी याद ताज़ी कर असा जा छुटल फट चिकाए चवे न तो त गाल बुधो अज़ान मां कोन चई सकंदुस जडे अज़ान चवंदो हम अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह त ज़ियारत सा मुशर्रफ थी दो हुयुस दीदार सा अखियूं ठारी दो हुयुस हाणे इन जगह ते इंदुस त मां कंखे ॾिसंदुस मां खां अज़ान न लदी मां न चवंदुस अज़ान बेटा तो चवे पता जड़ी तबीयत तिफलन जी जड़ी तबीयत तिफलन जी तड़ो आशिकन अरवाह हूं वतन बेपरवाह कान न कढन कंजी अञा पोइ हिकिड़ो शहर सही चवे तो त साईं मुसिके जिया अज़ान जे आवाज़ ले मुंह तन अंदर ती सिकतन सागी अडन जी बिलाल सभा जवाब ॾिनो भाग मां न चवंदो बटन असाबन पाण में हिक ॿिए सां ॻाल्हायो त ॻाल्हि ॿुधो बिलाल खो अज़ान चवराणी आहे कीअं चवे असाबी चयुसि त ॻाल्हि ॿुधो वञो हज़रत इमाम हुसैन खे वठी अचो त पोइ भाग चवंदो वाह सही वाह लख जा लफ्ज़ ने जेड़े हुसैन जो नाम खमते ही बाह बदू ही कहीं बिठो बाकी हिन जे मुर्शिद जी गाल कया त पो वजद भी कंदो टप्पा भी दींदो ही भी कंदो डाडो दुख थो थे अरे माके दुख न जो कुरान में थवा हां यार वञो उतो बसा भी उठा शहजादन दे विया हजरत इमाम हुसैन के वठी आया आशिका हजरत इमाम हुसैन के वठी आया असा बिलाल सा बसो हलायो आ पर इनकार कई बिठो अजान न तो चवे के हलो मा तो हरी चवास नंडड़ो शहजादो 8 सालन जो हाओ या जड़ी मल मस्जिद नबवी में आयो हाने हुक्म थो करे बादशाह आयो तवा शहजादा आयो सैयद ज़ादा आयो तवा जो रब बड़ो शान कयो आ मानू कणी तवा के छा भी समझन पर जे को सा के मुर्शिद मशहूर ने वारे हाल बैत जो अदब सिखारियो हां यार हां भेज मशहूर वारा सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह त सैयदन जे हवेली दे भी न दिसदा तया बेअदबिया असा जे सारे सिंध सूबे के अंदर बलक सारे पाकिस्तान में जे कने सैयदन जे शान जी रूह शनास कराई त सरदार मशहूर वारे साईं पान सबक वेठे पढ़ायो हिकिड़ो सैयद आयो साईं माके ये पंहिंजा कपड़ा लाहे दे त मां कया
हाज़िर साईं पाण गोड घुरायूं लाख सलवार लाथऊं पहिरियाण लाथऊं दस्तार मुबारक सब उन सैयद खे ॾिनऊं समझो धानी सैयद समझो त निकरंदुसि ॿार फ़कीर मारींदा साईं मशवरन वारे खे अर्ज़ कई त साईं हाणे मां तोखो कपड़ा लाराया न तो मूंखे कपड़ा ॾिना आहिनि सैयद ज़ादो समझी करे पर तुंहिंजा फ़कीरनि जूं अखियूं ॻाढ़ियूं हे मूंखे मारींदा पाण फरमाईंदो हलियो वञ मां झले तो छॾियां तोखे न मारींदा पाण हुक्म फरमाए त ख़बरदार मता के सैयद जे मथो अख मेरी कई मारे छॾींदोसांव दरगाह तो कढी छॾींदोसांव सब फकीर बस करे वेही रहा वरी बियो हिकिड़ो सैयद हो असुर जो साईं मियां साईं भांग ॾिनी लाउड लॻल हूंदा हा वॾा मां मथे ते क़ुरान खणी इहा ॻाल्हि थो कयां त उहो सैयद हुयो बि शियो ऐं उतां भॻो एॾी का आज़ान जो आवाज़ जी कशिश अथसि चईंदा जो मां सुबुह जी नमाज़ जीअं साईं मशहूरन वारे जे कढ वञी पढ़ा सियारो हुजे ॾकंदो आयो जड़ी महिल साईं जे कॾहिं नमाज़ पढ़ियऊं पाण ॾिठऊं जमायत ॾे त पंहिंजी लोई मुबारक लाइ फ़कीर खे चई त इहा इन खे ॾे इहो सैयद थी वारो करे भेण हेसि सीउ लॻो अथसि वाह सही बात जो कसम खणी तो मां तव्हां खे चवां सैयद खे लोई त मिली सैयद पोइ तो मोकिलाए ॾाढो ख़ुशि थियो जेॾी महिल लोई खणी हलियो फ़कीर लॻसि कढ 10,000 ताईं बि फ़कीरनि पैसा अचसि त हाणे जी लोई ॾे चई लख जो बि साईं वारी लोई न वाह वाह हाँ सही आहे या सुञाणप हिकिड़ो सैयद आयो साईं जे दरगाह शरीफ़ ते साईं जी इज्जत कई आदर भा कयो चई हाणे छा थो चवेसि मौली साहब चई जी मुंहिंजा साईं जहिड़ो तुंहिंजो असां जवान जो नालो ॿुधो तहिड़ो ॾिठोसीं साईं बसि दुआ तव्हांजी खपे पर चई हिकिड़ो मुंहिंजो अंगलड़ो अथई मञ चओ चई मां भंगड़ी पीअंदो आहियां मूंखे इहा बि घुराए ॾे त मां पियां साईं चयुसि त किबला हे असांजे दरगाह शरीफ़ खां परियों लाशारनि जो ॻोठ आहे इहो मिड़े रंगड़ो राज़ हिते हलंदो आहे पोइ उतां तव्हां इहो पूरो करे अचो चई त न ओॾे मां न वेंदुसि मूंखे हिते घुराए ॾे दरगाह ते हाज़िर साईं पाण हेॾी ॾाड़ीअ वारे फ़कीर खे मोकिलिया बा वञो भंग वठी आ भंग आई दरगाह ते उहा नंढे कूडे में घोटी सैयद पीती टिकियो रात जो थले ते खट मुबारक विझी बिस्तरो भलो सैयद खे ॾेई साईं चुस त साईं हाणे मूंखे इजाज़त हाणे मां वञा घर ॾे चई हा सोणा हाणे तूं भली वञ वॾी तुंहिंजी महिरबानी साईं विया हवेलीअ ते अधु राति जो टाइम थियो ऐं हवेलीअ जो वॾो जेको गेट दरवाज़ो आहे मस्जिद ॾो हिते दाहूं पर दाहूं अहिड़ियूं थियूं जहिड़ो कंहिंखे दाड़ो लॻे त अलाह वारनि खे राति जो निंड हूंदी कान्हे का उन महिल साईं जन तहज्जुद जे नमाज़ ते उथिया जा वेठे कुझु पढ़ियऊं विर्द वज़ाइफ़ त उते सॾु कयूं साईं सॾु कयो साईं वॾनि पंहिंजे नीगर खे नाले मिठा जी साईं चई वारो कर दरवाज़े ते तकड़ में पाजो घणो करे त रड़ियूं थियूं वजन सैयद सां फ़कीर न मिलिया वारो कर साईं भी उथिया अचे दरवाज़ो खोलियो साईं नाले मिठो तो चवे त मां अलूर निंड में देर थी वई उथण में जेस ताईं उथस कयुस साईं मां खो अग में दरवाज़े ते पाता दरवाज़ो खोलियई ॾिसे त सैयद ऊंधा मुना कयूं वेठो धाड़ लगी पई दस ओ साईं अल्लाह जो नालो थी तोसां फ़कीर विड़िया आहिनि साईं तू बस कर जी चवंदे तीअं कंदुसि चई मां फ़कीर न विड़िया आहिनि मां नानो मदीने वारो विड़ियो आहे ओ साईं अल्लाह जो नालो थी मांखे माफ़ कर तू वे मांखे निंड वरतो मदीने वारो साईं नानो आयो मांखे अचे चई त तोखे लज शर्म न तो वजे मुझे गुलाम खे अचे तकलीफ़ में भी तो थी सो साईं अल्लाह जो नालो थी मांखे माफ़ कजाए साईं मौली साहब साईं चो साईं असां तोखे माफ़ कयोसे पर उन्हीअ जलवे इहो रंग लाथो जो उन्हीअ ॾींहं खां सैयद भंग पी छॾी शराब पीअण छॾियो चर्च पीअण छॾियो साईं खां ज़िक्र वरतई ॾाढ़ी अचे वई तहज्जुद गुज़ार पढ़जी सुभान अल्लाह निगाह मर्द मोमिन से बदल जाती है बाबा कोरी मोची को हुजे उन्हीअ खे भली लताड़ उन्हीअ को भली बूथ फेराए पर यार जेको सैयद अचई त पेरे पैजास सब कुछ मिलंदो यो कुरान ते तो मां चवां हाय अल्लाह हां यार
हजरत इमाम हुसैन अली मकाम आयो बड़े शान वारो हुसैन सदके हुसैन वाह हुसैन जे वास्ते हजरत सखी सुल्तान बाऊद फरमाए पदा आशिक सोई हकीकी जहड़ा कत्ल माशूक दे मन्ने इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े सही तलवारा खन्ने जित वलवे के राज माही दे लगे उसे पन्ने पर सच्चा इश्क हुसैन अली दा हजरत बाहू सिर ने वे राज न फन्ने बेशक बेशक यानी मतलब नडड़ो हुसैन आयो मस्जिद में छातो चवेस या बिलाल जी मुझा साईं नश्तही नस्मा अजान कल्लज़ी कुन्त तुअज़िन लिरसूलिल्लाह फिल मस्जिद। वाह वाह हुसैन सुना तुझो हुक्म बिलाल के सुभान अल्लाह असा तो खा अज उहा अजान बुधण था चाहियूं जेका असा जे नाने साईं खे हिन मस्जिद में बुधाईंदो होए चढ़ मिंबर ते बुधाए अजान हाज़िर साईं चवा थो अजान वाह 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 जी अजान चढ़ो मिंबर ते फलम्मा अन काल अल्लाहु अकबर इर्तजतल मदीनत फलम्मा अन काल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अज़दादत फलम्मा अन काल अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह खरजल अवातिक खुदूरहुन्न वकालू बअस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाकियन वला बाकियतन वाह बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन ज़ालिकल यौम जेड़ी मल जो अल्लाह अकबर चयई त सारे मदीने जा मानू सदका भरे रुवण लगा। सुभान